सुपरियो बंद ते पानी जी दबाव बरकरार है। मुख्तलिफ हंधनि ते बंद के मजबूत करण जूं कोशिशूं पिणु जारी है। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है लाड़काने जो ब्यूरो चीफ मुनवर हिंद जी। मुनवर, छा तफ़सील है? हाँ जी, मेड़ बरसां ये जो सुपरियो बंद है, छंडण है, हमल डंड जो जो पानी आ वो एंडस है रोड ते अची वियो आहे। मुझे बरसां जो है मशीन है जेका रिंग बंद बधण वारो कम जो उहा करे रही आहे। सवें ॻोठ जेके आहिनि उहे पानी हेठि अची विया आहिनि ऐं हीअ जेको मेन रोड आहे उनजे मथां बि पानी अची वियो आहे, जंहिंजे करे कराची ऐं लाड़काने जो जेको राब्तो आहे ज़मीनी उहो बि कटिजी वियो आहे ऐं ट्रैफ़िक जेको आहे उहा बि बंदि कई वई आहे। इन हवाले सां हिते काफ़ी ॻोठाणा आहिनि, उहे जेके अञा ताईं उन पाणीअ में अंदरि फाथल आहिनि, उन ॻोठनि जे अंदरि मौजूदु आहिनि। हू पंहिंजो माल मता नथा कढी सघनि, हू पंहिंजो सामान नथा कढी सघनि। हीअ 8 खां 9 फुट मुंहिंजे पोयां जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो त पाणी आहे ऐं वॾे जो तइदाद में पाणी हिते मौजूदु आहे, जंहिंजे करे जेको आहे माण्हुनि खे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। अक्सर करे माण्हुनि जूं इहे दवाऊं बि आहिनि त उन्हनि खे खाद खुराक राशन ऐं टेंट जेको आहे उहे न मिली सघिया आहिनि, जंहिंजे करे हू तमामु घणो परेशानी वारी हालत में आहिनि ऐं काफ़ी माण्हुनि खे रेस्क्यू करे पाक आर्मी जे जवाननि मेन रोड जेको आहे उते उन्हनि खे तरसाए वियो आहे, पर उन्हनि खे अञा ताईं टेंट ऐं जेको आहे खाद खुराक वारियूं शयूं उहे मुहैया न आहिनि थी सघियूं। तमामु घणी ॾुखी सूरत हाल आहे। ख़ैरपुर नातन शाह मेड़ ऐं आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उहे मुकमिल तौर ते पाणी में अची विया आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार फौरी तौर ते हिननि जी माली सहायता करे हिननि खे टेंट ॾिना वञनि त जीअं इहे सही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि।